रिस्क अलाउंस ख़त्म करण ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में पैरामेडिकल अमले पारां अॼु 6 ॾींहं बि ओपीडीज़ जो बाइकॉट कयो वियो आहे। अव्हां खे ॿुधायूं पिया दादू कंबर मीरपुर साकरो ऐं सन में बि पैरामेडिकल अमले पारां ओपीडीज़ जो बाइकॉट कयो वियो। एहतिजाजी मुज़ाहरनि जो सिलसिलो जारी आहे। ओपीडीज़ जे बाइकॉट सबबि मरीज़ दरबदर थी रहिया आहिनि। दादू जी सूरत हाल मालूम कंदासीं। लाइन ते मौजूदु आहे केटी न्यूज़ रिपोर्टर निज़ाम शेख। जी निज़ाम, एहतिजाज जे हवाले सां अपडेट कजो। जी बिल्कुल, सिंध सरकार पारां सिहत खाते जे मुलाज़िमनि जो रिस्क अलाउंस ख़त्म करण खिलाफ़ अॼु 5 ॾींहं बि ओपीडी जो बाइकाट करे बुख हड़ताल जारी रखी वई आहे। पैरामेडिकल मुलाज़िमनि सां गॾु औरतूं, मर्द ऐं डॉक्टर बि शामिल आहिनि जेके मुसलसिल 5 ॾींहंनि खां एहतिजाज करे रहिया आहिनि ऐं सदन मुतालबो आहे त खेनि रिस्क अलाउंस ॾिनो वञे। उन मौक़े ते राजा रफ़ीक, डॉक्टर एहसान पवर, निसार लाशारी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त मुलाज़िम जेके आहिनि कोरोना, डेंगू वायरस ऐं ॿियनि ख़तरनाक बीमारियुनि जो इलाज कनि था। पाण रिस्क में आहियूं, पर असांखे रिस्क अलाउंस बंदि करे नाजाइज़ी कई वई आहे ऐं संदन जाइज़ मुतालबा हल कया वञनि। जी निज़ाम शेख, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।